ओम शांति। अरेरे मिले तारिकाए 21/12/2024। मीठा मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार सची कमाई करण जो पुरुषार्थ पहिरों स्वयं करो, पोइ पंहिंजे मित्र संबंधियुनि खे बि करायो। सची कमाई करण जो पुरुषार्थ पहिरों स्वयं करो, पोइ पंहिंजे मित्र संबंधियुनि खे बि करायो। चैरिटी बिगिन्स एट होम। प्रश्न: सुख अथवा चैन प्राप्त करण जी विधि छा आहे? उत्तर आहे पवित्रता। जाते पवित्रता आहे उते सुख चैन आहे। बाप पवित्र दुनिया सत्युग जी स्थापना कंदा आहिनि। हुते विकार हूंदो न आहे। जो देवता आहिनि जा पुजारी आहिनि उहे कॾहिं अहिड़ो प्रश्न न करे सघंदा कि विकार बिगर दुनिया कीअं हलंदी। हाणे तव्हां चैन जी दुनिया में हलणो आहे, तव्हांखे इन करे इन पतित दुनिया खे भुलिजणो आहे। शांतीधाम सुखधाम खे यादि करिणो आहे। ओम शांति। ओम शांति जो अर्थ त ॿारनि खे सम्झाइल आहे। शिव बाबा बि ओम शांति चई सघंदा आहिनि त सालिग्राम ॿार बि चई सघंदा आहिनि। आत्मा चईंदी आहे ओम शांति। सन ऑफ साइलेंस फादर। शांति जे लाइ जंगल आदि में वञी करे कोई उपाय न आहे। जंगल आदि में वञण जो कोई उपाय न आहे। आत्मा त आहे ई ऑर्गन साइलेंस पोइ उपाय छा करिणो? इहे त बाप वेही सम्झाईंदा आहिनि। हुन बाप खे ई चईंदा आहिनि कि हुतां खां हुते वठी हलो जाते सुख चैन आहे। चैन अथवा सुख सभी मनुष्य चाहींदा आहिनि, परंतु सुख शांति खां पहिरों त खपे पवित्रता। पवित्रता खे पावन, अपवित्रता खे पतित चइबो आहे। पतित दुनिया वारा पुकारदा रहंदा आहिनि कि असांखे अची करे पावन दुनिया में वठी हलो। उहा आहे ई पतित दुनिया खां लिबरेट करे पावन दुनिया में वठी वञण वारो। सत्युग में पवित्रता, कलयुग में अपवित्रता। उहा वाइसलेस वर्ल्ड, ये विशियस वर्ल्ड। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि। दुनिया वृद्धि खे पाईंदी रहंदी आहे। सत्युग आहे वाइसलेस वर्ल्ड जाते अपवित्रता जी कोई नाम निशानी न हूंदो, कोई संकल्प विकल्प बि न हूंदो, कोई दृश्य बि न हूंदो, कुझु बि न हूंदो। त ज़रूरु मनुष्य थोड़ा हूंदा। उहो थोड़ा केरु हूंदा? बराबरि सत्युग में देवी देवताउनि जो ई राज्य आहे न। हुनखे ई चैन जी दुनिया अथवा सुखधाम चइबो आहे। ये आहे ई दुखधाम। दुखधाम खे बदिली सुखधाम ठाहिण वारो हिकु परमपिता परमात्मा आहे। सुख जो वरसो ज़रूरु बाप ॾींदा। हाणे उहो बाप चईंदा आहिनि दुखधाम खे भुलिजो। शांतीधाम ऐं सुखधाम खे यादि करो। इनखे मनमना भव चइबो आहे। बाप अची करे ॿारनि खे सुखधाम जो साक्षात्कार कराईंदा आहिनि। दुखधाम खे विनाश कराए शांतीधाम में वठी वेंदा आहिनि। इहे चक्कर खे सम्झणो आहे। 84 जन्म वठिणा पवंदा आहिनि त पहिरों सुखधाम में ईंदा आहिनि। जो पहिरों सुखधाम में ईंदा आहिनि उन्हनि जा 84 जन्म आहिनि सिर्फ़ु। एतिरी ॻाल्हि यादि करण सां बि ॿार सुखधाम जा मालिक ठही वेंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि ॿार शांतीधाम खे यादि करो, पोइ वरसे खे अथवा सुखधाम खे यादि करो। पहिरियों शांतीधाम में वेंदा आहियूं त पंहिंजे खे शांती। पहिरियों तव्हां शांतीधाम में वेंदा आहियो त पंहिंजे खे शांतीधाम ब्रह्मांड जो मालिक सम्झो। हलंदे हलंदे पंहिंजे खे हुतां जा वासी सम्झो त इहा दुनिया भुलिजंदी वेंदी। सत्युग आहे सुखधाम, परंतु सभी त सत्युग में अची न सघंदा न। इहे ॻाल्हियूं सम्झंदा ई उहा जो देवी देवताउनि जा पुजारी आहिनि। इहा सची कमाई आहे न, जो सचो बाप ई सिखलाए सघंदा आहिनि। बाक़ी सभी कूड़ी कमाइयूं आहिनि। अविनाशी बाप, अविनाशी ज्ञान रत्ननि जी कमाई ही सची कमाई चइबी आहे। बाक़ी विनाशी धन दौलत उहा आहे कूड़ी कमाई। द्वापर खां वठी करे उहो कूड़ी कमाई कंदा आया आहिनि। हिन अविनाशी सची कमाई जी प्रारब्ध सत्युग खां शुरू
थी त्रेता में पूरी थी वेंदी। अधु कलप भोगदा आहियूं, पोइ कूड़ी कमाई शुरू थींदी आहे, जंहिंसां अल्पकाल क्षणभंगो सुख मिलंदो आहे। ये अविनाशी ज्ञान रतन ज्ञान सागर ही ॾींदा आहिनि। सची कमाई सचो बाप कराईंदा आहिनि। भारत सचखंड हुयो, भारत ई हाणे कूड़ खंड ठहियो आहे। ऐं ॿिया खंड खे सचखंड कूड़ खंड न चईंदासीं। सचखंड ठाहिण वारो बादशाह ट्रुथ उहो आहे, सचो आहे, हिकु गॉड फादर। बाक़ी आहिनि कूड़ा फादर। सतयुग में बि सचा फादर मिलंदा आहिनि। छोजी हुते कूड़ो पाप हूंदो न आहे। इहा आहे ई पाप आत्माउनि जी दुनिया, उहा आहे पुण्य आत्माउनि जी दुनिया। त हाणे हिन सची कमाई जे लाइ केतिरो पुरुषार्थ करिणो पए। हाणे हिन सची कमाई जे लाइ केतिरो पुरुषार्थ करिणो पए। जंहिं कल्प पहिरियों कमाई करी उहा ई कंदा। पहिरियों ख़ुदि सची कमाई करे, पोइ पीअर घर, पोइ ससुर घर खे इहा सची कमाई कराइणी आहे। चैरिटी बिगिन्स एट होम। सर्वव्यापी जे ज्ञान वारा भक्ति करे न सघंदा आहिनि। जॾहिं सभी भॻवान जा रूप आहिनि, पोइ भक्ति कंहिंजी कंदा। त हिन दुबनि सां कढण जी महिनत करणी पवंदी आहे। सन्यासी माण्हू चैरिटी बिगिन्स एट होम छा चईंदा, छा कंदा? पहिरियों त उहे घर बार जो समाचार ॿुधंदा ई न आहिनि। चओ छो न ॿुधाईंदा ई न आहिनि। चओ छो न ॿुधाईंदा आहिनि त मालूम पइणो खपे न। बतलाइण में छा आहे? फलाणे घर जो हुयुमि, पोइ इहे सन्यास धारण कयो। तव्हां सां पुछनि त झटि बतलाए सघंदा आहियो। सन्यासियुनि जे फॉलोअर्स त ॾाढा आहिनि। उहो पोइ अगरि वेही चवनि कि भॻवानु हिकु आहे त सभी उन्हनि खां पुछनि तव्हांखे कंहिं इहे ज्ञान ॿुधायो, है न? चओ ॿी के त सॼो उन्हनि जो धंधो ई ख़लास थी वेंदो। अगरि उहो ईअं बाबा जो ज्ञान ॾियनि त उन्हनि जो धंधो ई ख़लास थी वेंदो। हाणे त थियणो ई आहे। ईअं कोई पंहिंजी इज़त गवाईंदो छा? पोइ कोई खाइण लाइ बि न ॾे। इन करे सन्यासियुनि जे लाइ ॾाढो मुश्किल आहे। पहिरियों त पंहिंजी मित्र संबंधी आदि खे ज्ञान ॾेई सची कमाई कराइणी पए, जंहिंसां उहा 21 जन्म सुख पाइनि। ॾाढो सहज ॻाल्हि आहे न? परंतु ड्रामा में एतिरा शास्त्र मंदिर आदि ठाहिण जी बि नूंद आहे। पते दुनिया में रहण वारा चईंदा आहिनि हाणे पावन दुनिया में वठी हलो। सत्य खे 5000 वर्ष थिया आहिनि। उन्हनि त कलयुग जी आयु ई लाखों वर्ष चई छॾी आहे। त पोइ मनुष्य कीअं सम्झनि कि सुखधाम काथे आहे, कॾहिं थींदो? उहो त चईंदा आहिनि महाप्रलय थींदी आहे, तॾहिं पोइ सतयुग ईंदो आहे। पहिरियों श्री कृष्ण अंगूठो चूसो सागर में पीपल जे पते ते ईंदो आहे। हाणे काथां जी ॻाल्हि काथे वठी विया आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि ब्रह्मा द्वारा मां सभी वेदनि शास्त्रनि जो सार ॿुधाईंदो आहियां। हिन करे विष्णु जी नाभि कमल सां ब्रह्मा ॾेखारींदा आहिनि। पोइ हथ में शास्त्र बि ॾेई छॾिया अथनि। दुनिया में ॾिसो छा ॻाल्हियूं आहिनि। श्री कृष्ण अंगूठो चूसो ईंदो आहे। ब्रह्मा द्वारा मां बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा जे हथनि में पुस्तक ॾेई छॾी अथनि। विष्णु जी नाभि सां ब्रह्मा खे ॾेखारिया अथनि। हाणे बाप चईंदा आहिनि मां ब्रह्मा द्वारा सभी वेदनि शास्त्रनि जो सार ॿुधाईंदो आहियां। हिन करे विष्णु जी नाभि कमल सां ब्रह्मा ॾेखारींदा आहिनि। छो जी ब्रह्मा बाबा ई वञी करे विष्णु ठाहींदा न बाबा जे ज्ञान सां। हाणे पोइ हथ में शास्त्र ॾेई छॾिया अथनि। हाणे ब्रह्मा त ज़रूरु हिते ई हूंदो न? सूक्ष्म वतन में शास्त्र त न हूंदा। ब्रह्मा हिते हुजणो खपे। विष्णु लक्ष्मी नारायण जे रूप बि आहिनि त हिते ई न।
ब्रह्मा ई सो विष्णु ठाहींदो आहे, पोइ विष्णु सो ब्रह्मा ठाहींदो आहे। हाणे ब्रह्मा सां विष्णु निकिरंदो, उहा विष्णु सां ब्रह्मा निकिरंदो। इहा सम्झण जी ॻाल्हि आहे, परंतु हिन ॻाल्हियुनि खे सम्झंदा उहा जो सुठी रीति पढ़ंदा। बाप चवंदा आहिनि जेसिताईं तव्हांजो शरीर छूटे तेसिताईं सम्झंदा ई रहंदा। जेसिताईं तव्हांजो शरीर छूटे तेसिताईं, त अंत ताईं असां ईअं न सम्झो सभु सम्झी वियासीं, अंत ताईं असांखे कुझु न कुझु सम्झणु बाबा सम्झाईंदा ई रहंदा। तव्हां बिल्कुलु ई 100% बेसमझ कंगाल ठही विया आहियो। तव्हां ई समझदार देवी देवता हुयो, हाणे वरी तव्हां देवी देवता ठहो था। मनुष्य त ठाहे न सघे, तव्हां सो देवता हुयो, पोइ 84 जनम वठंदे हिकदमि कलाहीन थी विया आहियो। तव्हां सुखधाम में ॾाढो चैन में हुयो, हाणे बेचैन आहियो। तव्हां 84 जन्मनि जो हिसाबु बाबा असांखे ॿुधायो अथई। इस्लामी, बौद्धी, सिख, ईसाई, मतपंड सभु केतिरा जन्म वठंदा आहिनि। इहे हिसाबु कढणो त सहज आहे न। स्वर्ग जा मालिक त भारतवासी ठहींदा, सैम्पलिंग लॻंदी रहंदी आहे न। इहा सम्झाइणी, इहा आहे सम्झाइणी। ख़ुदि सम्झी वञे त पोइ पहिरियों पंहिंजे माता पिता भाउ भेणनि खे ज्ञान ॾियणो पए। गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान रहणो आहे। पोइ चैरिटी बिगिन्स एट होम। पीअर घर ससुर घर खे नॉलेज ॿुधाइणी पए। धंधे में बि पहिरियों पंहिंजे भाइनि खे बि भागीदार ठाहींदा आहिनि। हिते बि ईअं ई आहे। गायन बि आहे न, कन्या उहा जो पीअर घर ऐं ससुर घर जो उद्धार करे, अपवित्र उद्धार करे न सघंदा। तॾहिं कहिड़ी कन्या आहे? इहा ब्रह्मा जी कन्या आहे, ब्रह्मा कुमारी आहे न। हिते अदर कन्या, कुंवारी कन्या जो मंदिर बि ठहियलु आहे न। हिते तव्हांजो यादगार ठहियलु आहे। असां पोइ वरी आया आहियूं भारत खे स्वर्ग ठाहिण लाइ। इहे दिलवाड़ो मंदिर बिल्कुलु एक्यूरेट आहे। मथे में स्वर्ग आहे, स्वर्ग आहे त हिते ई न। राजयोग जी तपस्या बि हिते ई थींदी आहे। जंहिंजो मंदिर आहे उन्हनि खे इहा वञी करे ॿुधाइणो खपे। हाणे अंदरि जगत पिता, जगदम्बा, आदिदेव वेठा आहिनि। अच्छा, आदिदेव कंहिंजो ॿार आहे? शिव बाबा जो। अदर कुंवारी कन्या सभु राजयोग में वेठा आहिनि। बाप चवंदा आहिनि मनमना भव, त तव्हां वैकुंठ जा मालिक ठहींदा। मुक्ति जीवन मुक्ति खे यादि करो, मुक्ति जीवन मुक्ति धाम खे यादि करो। तव्हांजो इहो संन्यास आहे। जैनी माण्हुनि जो संन्यास केॾो डिफिकल्ट आहे। वारा आदि कढाइण जी केतिरी वॾी कड़ी रस्म आहे। हिते त आहे ई सहज राजयोग। इहा आहे बि प्रवृत्ति मार्ग जो। इहे ड्रामा में नूंद आहे। कोई जैनी मुनि वेही पंहिंजो नयो धर्म स्थापन कई, परंतु उन्हनि खे आदि सनातन देवी देवता धर्म न चईंदासीं। उहो त हाणे प्रायलोप आहे। कोई जैनी धर्म हलायो ऐं हली पियो। इहो बि ड्रामा में आहे। आदिदेव खे पिता, जगदम्बा खे माता चईंदा आहिनि। इहे त सभु ॼाणंदा आहिनि कि आदिदेव ब्रह्मा, आदम बीबी, एडम ईव बि चईंदा आहिनि। क्रिश्चियन माण्हुनि खे थोड़ी पतो आहे कि इहे एडम ईव हाणे तपस्या करनि था। मनुष्य सृष्टि जे सीजरे जा इहे हेड आहिनि, है न। क्रिश्चियन माण्हुनि खे थोड़ी पतो आहे कि इहे एडम ईव हाणे तपस्या करनि था। मनुष्य सृष्टि जे सीजरे जा हेड आहिनि। ये राज बि बाप वेही सम्झाईंदा आहिनि। एतिरा मंदिर शिव जा व लक्ष्मी नारायण जा ठहिया आहिनि, त उन्हनि जी बायोग्राफी ॼाणणी खपे न। इहे बि ज्ञान सागर बाप वेही सम्झाईंदा आहिनि। परम पिता परमात्मा खे ई नॉलेजफुल, ज्ञान जो सागर, आनंद जो सागर चइबो आहे। इहे परमात्मा जी महिमा कोई साधु संत आदि न ॼाणंदा आहिनि।
हू त चई ॾींदा आहिनि परमात्मा सर्वव्यापी आहे, पोइ महिमा करनि, पोइ कंहिंजी करनि, परमात्मा खे न ॼाणण जे कारण ई पोइ पंहिंजी खे शिवोहम बि चई ॾींदा आहिनि। न त परमात्मा जी महिमा केॾी वॾी आहे, उहो त मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे। मुसलमान माण्हू बि चईंदा आहिनि असांखे ख़ुदा पैदा कयो त असां रचना ठहिया न। रचना खे वरसो न ॾेई सघंदी आहे, क्रिएशन खे क्रिएटर सां वरसो मिलंदो आहे। हिन ॻाल्हियुनि खे कोई सम्झंदो, क्रिएशन खे क्रिएटर सां ई वरसो मिलंदो आहे, हिन ॻाल्हियुनि खे कोई सम्झंदो न आहे। उहो बीज रूप सत्ता आहे, चैतन्य आहे, सृष्टि जी आदि मध्य अंत जो उन्हनि खे ज्ञान आहे। सिवाइ बीज जे आदि मध्य अंत जो ज्ञान कोई मनुष्य मात्र में न आहे। बीज चैतन्य आहे न त ज़रूरु नॉलेज हुन में हूंदी, उहो ई अची करे तव्हांखे सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज ॾींदा आहिनि। इहे बि बोर्ड लॻो हुजिणो खपे कि हिन ॻाल्हि खे ॼाणण सां त सतयुग जा चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदा अथवा स्वर्ग जा राजा ठही वेंदव। केतिरी सहज ॻाल्हि आहे। बाप चईंदा आहिनि जेसि ताईं जीअणो आहे मूंखे यादि करो, मां ख़ुदि तव्हांखे इहे वशीकरण मंत्र ॾिनो आहे। हाणे तव्हांखे यादि करिणो आहे बाप खे। यादि सां ई विक्रम विनाश थींदा आहिनि। इहो सुदर्शन चक्र फिरंदो रहे त माया जो गलो कटिजी वञे, सिर कटिजी वञे। हाणे तव्हांजी आत्मा खे पवित्र ठाहे करे पोइ वठी वेंदमि मां परम धाम में। पोइ तव्हां सतो प्रधान शरीर वठंदव हिन दुनिया में। हुते विकार हूंदो न आहे। चईंदा आहिनि विकार बग़ैर सृष्टि कीअं हलंदी। चओ तव्हां शायदि देवताउनि जे पुजारी न हुयो। लक्ष्मी नारायण जी त महिमा ॻाईंदा आहिनि, संपूर्ण निर्विकारी, जगदम्बा जगत पिता निर्विकारी आहिनि। ब्रह्म राजयोग जी तपस्या करे पदत खां पावन स्वर्ग जा मालिक ठहिया आहिनि। तपस्या कंदा ई आहिनि पुण्य आत्मा ठहिण जे लाइ। त बाबा चईंदा आहिनि कि जेका माण्हू ईअं पुछनि न त शायदि उन्हनि खे चओ कि तव्हां उन्हनि जी पुजारी न आहियो, छोकी उन्हनि जी महिमा में त इहे आहे ई सही। त हाणे तपस्या कंदा आहियूं छो? पुण्य आत्मा ठहिण लाइ। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन पुराणी दुनिया खे बुद्धि सां भुलिजण जे लाइ हलंदे फिरंदे पंहिंजे खे शांती धाम जो वासी सम्झणो। हिन पुराणी दुनिया खे बुद्धि सां भुलिजण लाइ हलंदे फिरंदे पंहिंजे खे शांती धाम जो वासी सम्झणो आहे। शांती धाम सुखधाम खे यादि करे सची कमाई करणी आहे ऐं ॿिए खे बि कराइणी आहे। ॿियो आहे राजयोग जी तपस्या करे स्वयं खे पुण्य आत्मा ठाहिणो। राजयोग जी तपस्या करे स्वयं खे पुण्य आत्मा ठाहींदा रहो। माया जो सिर काटण जे लाइ सुदर्शन चक्र सदा फिरंदो रहे। हलंदे फिरंदे परम धाम खे यादि करो, मां परम धाम निवासी आहियां। शांती धाम सुखधाम खे यादि करे सची कमाई करो। राजयोग जी तपस्या सां मां पुण्य आत्मा ठहां थी, ठहिणो आहे। चक्र खे फिराईंदे माया अर्थात हिन ॻाल्हियुनि सां स्वयं खे मुक्त करो, अर्थात हुनजो गलो काटो, सिर काटो। वरदान संपन्नता द्वारा सदा संतुष्टता जो अनुभव करण वारा संपत्तिवान ठहो। स्वराज्य भव, स्वराज्य जी संपत्ति आहे ज्ञान गुण शक्ति। स्वराज्य जी संपत्ति आहे ज्ञान गुण शक्ति। जो हिन सर्व संपत्ति सां संपन्न स्वराज्य अधिकारी आहिनि उहे सदा संतुष्ट आहिनि। उन्हनि वटि अप्राप्ति जो नाम निशान न आहे।
हद जी इच्छाउनि जी अविद्या इनखे चइबो आहे संपत्तिवान। संपत्तियूं इन सर्व ज्ञान गुण शक्तियुनि जी संपत्ति सां संपन्न स्वराज्य अधिकारी जेका हूंदा उहे सदा संतुष्ट हूंदा, उन्हनि वटि कोई अप्राप्ति न हूंदी, हद जी इच्छाउनि जी अविद्या हूंदी, हिनखे चइबो आहे संपत्तिवान। त चेक करो असांखे कोई हद जी इच्छा आहे? उहा सदा दाता हूंदा, मांगदा न हूंदा, उहा अखंड सुख शांतिमय स्वराज्य जे अधिकारी हूंदा, उहा अखंड सुख शांतिमय स्वराज्य जे अधिकारी हूंदा। कहिड़े बि प्रकार जी परिस्थिति उन्हनि जे अखंड शांति खे खंडित न करे सघंदी। कहिड़े बि प्रकार जी अशांति परिस्थिति उन्हनि जे अखंड शांति खे सुख खे खंडित न करे सघंदी। स्लोगन आहे ज्ञान नेत्र सां टई कालनि ऐं टिनी लोकनि खे ॼाणण वारा मास्टर नॉलेजफुल ठहो। ज्ञान नेत्र सां टिनी कालनि टिनी लोकनि खे ॼाणण वारा मास्टर नॉलेजफुल आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।